नासिन वाक़िया कंदासीं। कराची में अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाज ऐं शिकतान दौरान 9 ॼणा मारिजी विया आहिनि। कराची मां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया, जिथे अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां एहतजाज दौरान शिकतान में 9 ॼणा मारिजी विया आहिनि। तफ़सील मालूम कयूं था। कराची मां वकार शहर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। वकार शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ईरान ऐं इसराइल जी जेका जंग हुई, हुन में सईद अली खामनाई जेको सुप्रीम लीडर इमरान हुयो शहीद थियो। उनजी जीअं ख़बर मीडिया ते हली हुई, ॿुधंदे ई कराची में जेको अमरीकी कौंसल खानो आहे, उते शिया तंज़ीमुनि जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जली वेंदनि, उनजा जेके कारकुन आहिनि उहे उते सुबुह सां ई पहुची विया। उते इलाइक़ो जेको हुयो उहो जंग जो मैदान बणिजी वियो। जेका पुलिस पूरी कराची जे मुख़्तलिफ़ थाणनि तां पुलिस जी जेका नफ़री हुई उहा तलब कई हुई, रेंजर्स तलब कई हुई। उन खां पोइ अमरीकी कौंसल खानो जेको आहे उन में मुज़ाहिरीन जेके हुआ उहे दाख़िल थी विया, उते भञ रहा थिया। उन खां पोइ जेका अंदरि अमरीकी मेरीन फोर्स मौजूदु हुई, उन्हनि पारां जेको शेलिंग कई वई, पुलिस पारां जेका शेलिंग कई वई, फायरिंग कई वई। उन में ॿुधायो पियो वञे त जेको हिन वक़्तु जेका तस्दीक थी आहे उहा 9 ॼणा आहिनि, पर जेके ज़रिया ॿुधाइनि पिया त इन्हनि जो जेको मारिजी वियलनि जो जेको तादादु आहे उहो 12 खां 14 ताईं आहे। 10 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी ॿुधाया पिया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे इलाइक़े पूरे में जेको आहे सो इहो कलाची रोड ठहियो आहे। कराची जेको सीवियूं तरफ़ रोड वेंदो आहे ऐं हीअ मसरूफ़ तरीन रोड आहे। उन ते ही अमरीकी कौंसल खानो क़ाइमु आहे। उते पुलिस जी जेका आहे उहा वॾी नफ़री, रेंजर्स ऐं गाॾियूं जेके आहिनि उहे बीहारे रोड बंदि कया विया आहिनि। हिन वक़्तु जेका आहे उहा सूरत हाल ॿुधाई त छिकताण वारी सूरत हाल आहे ऐं उते मुज़ाहिरीन जेके आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूदु आहिनि। मुज़ाहिरीन पारां जेको आहे ॿियो भेरो बि उते वञण जी कोशिशि कई, पर उते जेका पुलिस जी नफ़री मौजूदु आहे, रेंजर्स मौजूदु आहे ऐं मुज़ाहिरीन पारां जेको आहे सो उते हिकिड़ी चौकी हुई, ट्रैफिक पुलिस जी चौकी हुई पुल जे हेठां, उनखे पिणु जेको आहे सो बाहि ॾेई साड़ियो आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा ई आहे त उते जेको आहे सो पुलिस, रेंजर्स, कानून लागू कंदा इदारा मौजूदु आहिनि। उन खां अलावा नाज़रीन खे ॿुधाईंदा त सिंध हुकूमत इन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं सिंध हुकूमत हिकिड़ो बयानु जारी कयो आहे त हुन में जेका आहे इन मामले जी जेका आहे शफ़ाफ़ जांच कराई वेंदी ऐं इन जी जेका JIT तश्कील ॾिनी वेंदी, जंहिंजी इन मामले जी जांच करे। वकार शहर, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।